नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो इलियार खां ख़बर ॾींदा हलूं त 1972 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणे वज़ीर आज़म शहीद जमहूरियत ज़ुल्फ़कार अली भुट्टो टंडो इलियार जे दौरे दौरान संदसि हुकुम ते उन वक़्त जे चेयरमैन अब्दुल गनी क़ाइमखानी पारां ॾिनल टंडो इलियार प्रेस क्लब खे हाई कोर्ट जे हुकुम ते ज़िले इंतिज़ामिया म्युनिसिपल कमेटी जे अमले पुलिस अटारियुनि सां गॾिजी ॻरियुनि मशीननि ज़रिए मसामार करे छॾियो आहे। कोर्ट जे हुकुम जी आजियां कंदे बेदख़ल थियल प्रेस क्लब जे साफ़िन पारां हंगामी इजलास सदर नसीर नोड़ीअ जी सदारत में थियो, जंहिंमें बेघर थियल अफ़सोस जो इज़हार कंदे फ़ैसिलो कयो वियो त ज़िले इंतिज़ामिया तोड़े म्युनिसिपल कमेटी पारां साफ़िन खे मुतबादिल प्रेस क्लब ॾियण ते मसामार थियल प्रेस क्लब आॾो कैंप क़ाइमु करे सहाफ़ती अमल खे जारी रखियो वेंदो। हिननि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त सहाफ़िन खे मुतबादिल प्रेस क्लब ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़